हिकिड़े बादशाह पंहिंजे टिनि वज़ीरनि खे घुरायो। उन्हनि टिनी वज़ीरनि खे बादशाह टे थेला ॾिना ऐं सभिनी खे इहो चयईं त हिननि में वञी ऐं फ्रूट खणी अचो ऐं ही फ्रूट जा भरे अचो। उहे टई वज़ीर थेला खणी निकिरी पिया। जॾहिं पहिरियों वज़ीर बाग़ में पहुतो त हिन ताज़ा ताज़ा सुठा सुठा मिठा मिठा ऐं पकल पकल मेवा खणी ऐं थेलो भरियो ऐं वापसि आयो। जेको ॿियो नंबर वज़ीर हुयो उन इहो सोचियो त हाणे बादशाह इहे सभु मेवा खाईंदो त कोन, भरियल थेले खे या टिनि भरियल थेलनि खे बादशाह छा कंदो। हुन छा कयो जो मथां मथां थेले में सुठा मेवा विधई। मुख़्तलिफ़ मेवा हुया जंहिंमें अंगूर हुया, ॾाढ़ूं हुया, केला हुया या जेके बि मौसम जे लिहाज़ सां सुठा सुठा मेवा हुया। हिन मथां मथां थेले में सुठा मेवा रखिया ऐं बाक़ी हेठां जेके हुया फिथल या ओसना या ख़राब मेवा हुया उहो थेलो भरे ऐं अची बादशाह जे दरबार में हाज़िर थियो। ऐं जेको टियों वज़ीर हुयो उन छा कयो जो थेले में घणे क़दुरु गाह विधई ऐं ॿ टे जेके मेवा हुया मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा उहे विधई। ऐं हिनखे बि इहो ख़्यालु हुयो त बादशाह मेवा खाईंदो त कोन, जस्ट बादशाह असांखे चेक करणु पियो चाहे त असां बादशाह जो केतिरे पैमाने ते हुकुम मञूं था। जॾहिं उहे टई वज़ीर बादशाह जी दरबार में मेवनि जा थेला भरे वापसि आया त बादशाह छा कयो जो उन्हनि टिनी वज़ीरनि खे मेवनि जे थेलनि समेत जेल में विझी छॾियो ऐं क़ैद करे छॾियो। कुझु ॾींहंनि ताईं जेको पहिरियों वज़ीर हुयो जंहिं वटि सुठा ऐं ताज़ा मेवा हुया उन उहे सुठा ऐं ताज़ा मेवा खाईंदो रहियो, जंहिंजे करे हुनखे बुख बि न लॻी ऐं उञ बि न लॻी ऐं हीउ ज़िंदह रहियो। जेको ॿियो नंबर वज़ीर हुयो उन सुठा सुठा मेवा त पहिरियां खाधा, पर उन खां पोइ फिथल मेवा हुया ऐं ख़राब मेवा हुया जंहिंजे करे हू बीमार थी पियो। ऐं जेको टियों वज़ीर हुयो जंहिं घटि खां घटि थेले में मेवा विधा हुया ऐं गाह भरे छॾियो हुयो, उन हिकु ॿ जेके हुन वटि मेवा हुया उहे त खाधा, पर उन खां पोइ हुन वटि खाइण ऐं पीअण जे लाइ कुझु बि कोन हुयो, जंहिंजे करे हू कुझु ई ॾींहंनि खां पोइ मरी वियो। जॾहिं कुझु वक़्तु गुज़रियो त बादशाह उन्हनि टिनी खे वापसि आज़ादु करण जो हुकुम जो ॾिनो त हिकिड़ो मरी चुको हुयो ऐं ॿियो बीमार थी चुको हुयो ऐं टियों ज़िंदह ऐं सही सलामत सिहत याब वापसि आयो। असल में बादशाह उन्हनि जो ईमान, उन्हनि जी गैरत, उन्हनि जी सचाई ऐं उन्हनि जी वफ़ादारी चेक करणु पियो चाहियो। जॾहिं हिन पहिरें वज़ीर जी सचाई ईमानदारी गैरत ऐं वफ़ादारी चेक कई त उहो जेको पहिरें वारो वज़ीर हुयो जंहिं ताज़ा मेवा आंदा हुया उहो उन में कामयाबु थी वियो। बादशाह पाण पूरो थी चुको हुयो ऐं बादशाह उन पंहिंजे वज़ीर जे हवाले पंहिंजी बादशाह त पंहिंजो तख़्त ऐं पंहिंजो राज हवाले करे छॾियो। सो दोस्तो, इन ॻाल्हि में कोई शक न आहे त ईमानदारी खां वधीक, वफ़ादारी खां वधीक ऐं दुनिया में सच खां वधीक काई बि शइ सर्वाइव नथी करे सघे, काई बि शइ अहमियत नथी रखे।